अस्सलाम वालेकुम। धरती न्यूज़ में भलीकार माया फौजिया जा सब खां पहिरियां हेडलाइन। उत्तर वजीरिस्तान के टांग वारे इलाके में सिक्योरिटी फोर्सेस जो दहशतगर्दन खिलाफ ऑपरेशन। ISPR मूजिब फायरिंग की डेवट दौरान ॿ फौजी जवान फरीदुल्ला और शुएब हसन शहीद। ॿ दहशतगर्द मारिजी विया, 3 गिरफ्तार। दहशतगर्दन वटां वॾे तादाद में हथियार और धमाकेदार मवाद हथ। पाक फौज के तर्जुमान मेजर जनरल बाबर इफ्तिखार चयो आहे त नवाज़ शरीफ सां डील जूं ॻाल्हियूं बेबुनियाद ऐं अफ़वाह आहिनि। जेकॾहिं को उन क़िस्म जो डील जी ॻाल्हि करे थो त खाइंस पुछो त केरु डील करे रहियो आहे, उन जे महरूकात कहिड़ा आहिनि। सिविल मिलिट्री लाॻापनि में को मसइलो नाहे। शाम जो प्रोग्रामनि में चयो वेंदो आहे त इस्टेब्लिशमेंट ही करे छॾियो, हू करे छॾियो। इस्टेब्लिशमेंट खे उन मसइले खां ॿाहिरि रखियो वञे। कुझु अरसे खां पाकिस्तान जे मुख़्तलिफ़ इदारनि ख़िलाफ़ मुनज़्ज़म मुहिम हलाई पई वञे, जंहिंजो मक़सद हुकूमत, अवाम ऐं इदारनि विच में विछोटियूं पैदा करण, इदारनि ते अवाम जे एतमाद खे छीनो रसाइण आहे। अहिड़नि सरगर्मियुनि खां न रुगो आगाह आहियूं पर उन्हनि जे लिंक्स खां बि वाक़िफ़ आहियूं। ही माण्हू अॻे बि नाकाम थिया, हाणे बि नाकाम थींदा। DG ISPR जी रावलपिंडी में प्रेस कॉन्फ्रेंस। कालादम TTP सां जंग बंदी 9 दिसंबर ते खत्म थी वई हुई। साण का बि जंग बंदी नाहे। कालादम TTP खिलाफ ऑपरेशन जारी आहे। नेशनल सिक्योरिटी पॉलिसी ते अमल थींदो। DG ISPR मेजर जनरल बाबर इफ्तिखार जो चवणु आहे त कंहिं हथियारबंद गिरोह खे कानून हथनि में खणण जी इजाज़त नाहे। पाकिस्तान में दाइश मौजूद नाहे। पाक अफगान सरहद ते खारदार तारो लॻाइण जो मक़सद माण्हुनि खे हिक ॿिए खां धार करण न आहे। सरहद ते खारदार तारो लॻाइण जो हुकम 95% मुकमल थी चुको आहे। अफगानिस्तान जी मौजूदा सूरतहाल संगीन इंसानी अलमिए खे जन्म ॾेई सघे थी। भारत अंदरूनी मज़हबी इंतहा पसंदी जो शिकार आहे। भारत ख़िते जे अमन खे दाव ते लॻाए छॾियो आहे। भारत जनीवा कन्वेंशन ऐं आलमी कानून जी भञगड़ी करे रहियो आहे। पाकिस्तान में कोरोना के 5 मरीज हयाती विञाए वेठा। NCOC पारां 185 नवनि केसनि जी तस्दीक। कोरोना जे हाकारी केसनि जी शरह 2.3% रही। सॼे मुल्क में बरसात बाद थधि में वाध रोड रस्ता पानी हेठि अची विया। कराची समेत सिंध जे अक्सर शहरनि में थधि में इज़ाफ़ो। मौसूलात ऐं बिजली जो निज़ाम दरहम बरहम। ज़िंदगी मफ़लूज थी वई। केतिरनि ई ख़ानगी स्कूलनि मोकलूं करे छॾियूं। बलोचिस्तान में बरसातनि सबबि छें वारा इलाइक़ा पाणी हेठि अची विया। कोयटा, ज़ोब, ग्वादर, पसनी, जिवानी, केच, सिब्बी, कोहिलू ऐं ॿियनि शहरनि में बर्फ़बारी। बलोचिस्तान जे हेठि वारनि इलाइक़नि में ॿोड़ वारी सूरत-ए-हाल। पंजाब जा अक्सर इलाइक़ा बि बरसातनि सबबि मुतासिर। बलोचिस्तान जे बरसात मुतासिर इलाक़नि में पाक फौज ऐं नेवीअ जे जवाननि पारां इमदादी कार्रवाइयुनि जो सिलसिलो जारी। ISPR मूजिब ग्वादर समेत ॿियनि हंधनि ते पाणी में फाथल माण्हुनि खे महफ़ूज़ हंधनि ॾांहुं मुंतक़िल करण सां गॾोगॾु खेनि खाध खुराक जूं शयूं फ़राहम कयूं वञनि पयूं।